झूलेलाल सभई चओ झूलेलाल। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सिंधी सियाणे छोकिरे जी ॻाल्हि। मुंहिंजो नालो अनुज एस रामनानी आहे। मां सिंधी इंग्लिश स्कूल में पढ़ंदो आहियां। छोकर नंढो छोकर नंढो छोकर नंढो छोकर नंढो निकितो घरु खां तकिड़ो तकिड़ो निकितो घरु खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी टिक 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 हथ संदसि में छटी प्यारी सते टोपे कारी कारी सते कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठाई वागू हिकिड़ो हरे वागू उते ॾिठाई वागू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो हिकिड़ो संदसि पुठियां ते वो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ियो जोते वागू केस दियारो फैकिया में उते आयो नींगो शीं ॾिठो साम्हूं केरु शी मथा आयो टपडे पर छोकर चालाकी कई एकदम लेटी पियो धरतीअ ते मथा कराई ओट छटीअ जी मथा कराई ओट छटीअ जी शींहं छटी जे मथा टपी वियो वञी वागू जे वात में सोतियो शींहं पटियो ऐं वागू ज़ख़्मी भॼन को पियो छोकिरा जल्दी भॼन पिया छोकिरा जल्दी छटी ए टोपी अरे रे मुझे टोपी छटी ए टोपी आयो की नजर वक्त भी ना आयो पर डेढ़ो तकड़ो छोकर नंढो नंढो मेहरबानी।